नाज़रीन ख़बर शामिल कंदा हलूं ठकराठो मां SDN न्यूज़ जे रिपोर्टर उस्मान महर जे रिपोर्ट मुताबिक़ ठकराठे वासी ھمراھ रोड हादसे में फौत। लाश घर पहुचण ते क़हराम मची वियो। ठाठे लॻी ॻोठ घिटी जे रहवासी मोटरसाइकिल सवार पीरबख्श मलिक उमिरि 55 साल आदिलपुर रोड ते डासन जी टक्कर में थॾे ते फौत थी वियो। पुलिस पहुची अहिड़ो इतला वारिसनि खे ॾिनो, जंहिंखां पोइ वारिस पहुता ऐं लाश पोस्टमार्टम लाइ घोटकी सिविल अस्पताल खणायो, जिते पोस्टमार्टम करण बाद लाश एम्बुलेंस ज़रिए संदसि अबाणे ॻोठ ठकराठो लॻ घिटी मलिक में घर पहुचायो वियो। संदसि लाश घर पहुचण ते घर भातियुनि में क़हराम मची वियो। रोड हादसे में फौती जे इतला ते इलाइक़े में सोग छांइजी वियो। जनाज़े नमाज़ बाद लाश अबाणे क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो।